ॻाल्हियुनि लाइ भारत खे कन खां वठी आणणो पियो त अमरीका ईअं बि कंदो, छाकाणि त पाकिस्तान ऐं भारत विच में अमन दुनिया जे मफ़ाद में आहे। पाकिस्तान जो मौक़िफ़ सच ऐं भारत जो कूड़ ते ॿधलु आहे। भारती कूड़ो मौक़िफ़ दुनिया आॾो आहे। पाकिस्तान अॼु बि अमन ऐं भारत जंग जी ॻाल्हि करे पियो। जंग मसइले जो हल नाहे, ॻाल्हियुनि ऐं सिफ़ारतकारी ज़रिए मसइलनि जो हल कढी सघिजे थो। बिलावल भुट्टो ज़रदारी जी पार्लिमानी वफ़द सां गॾु लंडन में प्रेस कॉन्फ्रेंस चयाईं, भारत हिक तरफ़े फ़ैसिले ज़रिए सिंध तास मुआहिदो मुअतल नथो करे सघे। पाणी जी बंदिश ऐलाने जंग हूंदो। भारत जो जंग ऐं सिफ़ारती सतह ते मुक़ाबिलो करे सघूं था। पाकिस्तान कश्मीर समेत समूरनि तकरारनि जो हल ॻाल्हियुनि ज़रिए चाहे थो। अमरीका आज़ाद फ़लस्तीनी रियासत वारे हदफ़ तां हथ खणी वियो आहे। अमरीकी सफ़ीर माइक कबी चयो आहे त आज़ाद फ़लस्तीनी रियासत हाणे अमरीका जी पॉलिसी जो हिसो नाहे। फ़लस्तीनी रियासत कंहिं मुस्लिम मुल्क जे हिसे में जोड़े सघिजे थी। दुनिया दहशतगर्दी ख़िलाफ़ पाकिस्तान जे फ़ाल किरदार जो एतराफ़ करे रही आहे। अमरीकी सेंट्रल कमांड जे सरबराह जनरल गोरेला चयो आहे त पाकिस्तानी इख्तियारनि इंटेलिजेंस शेयरिंग ज़रिए अमरीका खे केतिरियूं ई कामयाबियूं ॾियारियूं। दहशतगर्द गुरूह पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान जे सरहदी पटीअ में सरगर्म आहिनि। पाकिस्तान जे भाईवारी इंतहाई अहम ऐं सिराइती साबित थी रही आहे। दाइश ख़रासा सां कमज़ोर थी चुको आहे। हुकूमत हर शइ कर्ज़ वठी ॾेई रही आहे। असां माली गुंजाइश तहत ई रिलीफ ॾेई सघूं था। पंहिंजी चादर मुताबिक़ अॻिते हलणो आहे। हिन भेरे वफ़ाक़ी ख़र्च 2% ताईं रखिया वेंदा। पेंशन ऐं पघार खे महांगाई सां ॻंढिणो आहे। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब जी पोस्ट बजट प्रेस कॉन्फ्रेंस चवे थो, टैरिफ सुधारा मुआशी तरक़ीअ लाइ ज़रूरी आहिनि, जंहिंसां एक्सपोर्ट में वाध थींदी। सुधारा हाणे मुल्क खे मुआशी तरक़ीअ जे वाट ते आणे सघिजे थो। गुज़िरियल 30 वरनि खां टैरिफ सुधारा न आंदा विया। नाणो गॾु करण जा 2 तरीक़ा आहिनि, हिकु ज़बरदस्ती उगाड़ी ऐं ॿियो टैक्स लॻाया वञनि। ज़रे शोबे ते को वाधो टैक्स न लॻायो वियो आहे। नंढनि आबादकारनि ऐं हारियुनि खे वधि खां वधि रिलीफ ॾियण जी कोशिशि कई पई वञे। खेनि आसान शर्तनि ते कर्ज़ ॾिना वेंदा, जंहिं लाइ सूबनि सां गॾिजी कमु कयो वेंदो। हुकूमत गर्दिशी कर्ज़ ते ज़ाब्तो आणण लाइ बिजली बिलनि ते 10% सरचार्ज लॻाइण जो मंसूबो तयारु करे वरितो। बिजली बिलनि ते 10% सरचार्ज लॻाइण लाइ नेपरा क़ानून में तरमीम कई वेंदी। मंसूबे जी कामयाबी लाइ हिकु नओं निज़ाम आंदो वेंदो, जंहिं बाद वफ़ाक़ी हुकूमत खे DSS तहत सरचार्ज लागू करण जो इख्तियार हासिल थींदो। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर जी पोस्ट बजट प्रेस कॉन्फ्रेंस बदनिज़मीअ जो शिकार साफ़िन जो मोहम्मद औरंगज़ेब जी प्रेस कॉन्फ्रेंस दौरान एहतजाज बाइकॉट करे हलिया विया। टैक्सिस जे मामले ते हक़ीक़तूं लिकाइण जी कोशिश कई वई। APR तरफ़ां गुज़िरियल ॾींहुं टेक्निकल ब्रीफिंग न ॾिनी वई। साफ़िन जो मौक़िफ़ APR चेयरमैन ऐं नाणे वारे सेक्रेटरी ॻाल्हियूं करे साफ़िन खे परचाए वरितो। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चीन ऐं अमरीका विच में वापारी मुआहिदे जो ऐलान करे छॾियो। सोशल मीडिया ते जारी कयल बयान में डोनाल्ड ट्रंप जो चवणु आहे त चीन सां मुआहिदो मुकमल थी वियो आहे। चीन अमरीका खे ज़रूरी नायाब मदनियात फ़राहम कंदो। अमरीका मजमूई तौर ते 55% टैरिफ हासिल करे रहियो आहे ऐं चीन खे 10% टैरिफ मिली रहियो आहे। सिंध जे सीनियर वज़ीर रेड लाइन PRT जल्द मुकम्मल करण जी हिदायत करे छॾी। शहर जी लीना मेमून जी सदारत ट्रांसपोर्ट एंड मास ट्रांसमिशन खाते जो इजलास
पीपल्स बस सर्विस, इलेक्ट्रिक स्कूटर्स, चार्जिंग स्टेशन समेत मुख़्तलिफ़ मनसूबनि जो जाइज़ो वरितो वियो। इजलास दौरान लाॻापियल इख़्तियारनि तरफ़ां पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप तहत नवनि सीड़पकारनि जी दिलचस्पी बाबति बि आगाही ॾिनी वई। सूबाई वज़ीर शहरजी लीना मेमून जो चवणु आहे त सिंध हुकूमत माहौल दोस्त ऐं सस्ती सफ़री सहूलियतुनि लाइ पुरज़म आहे। वधीक बसूं जल्द कराची पहुचंदियूं, डबल डेकर बसूं बि आणे रहिया आहियूं। वर्क्स एंड सर्विसेज ऐं जेल खाते जे वज़ीर अली हसन ज़रदारी पारां डिस्ट्रिक्ट जेल मलीर जो दौरो, कैदियुनि सां मुलाक़ात करे सहूलियतुनि बाबति ॼाण वरिती। सूबाई वज़ीर जेल अंदरि तरक़ियाती कमनि जो जाइज़ो वरितो, जेल इस्पताल जे मुख़्तलिफ़ हिस्सनि ऐं मशीनरीअ जो मुआइनो कयो। अली हसन ज़रदारी जेल जे रंधिणे जो बि जाइज़ो वरितो। संदसि चवणु आहे त कैदियुनि खे पंहिंजे माइटनि सां मुलाक़ात लाइ सहूलियतूं फ़राहम कयूं वञनि। कंहिं बि अमलदार या जेल स्टाफ ख़िलाफ़ शिकायत मिली त सख़्त क़ानूनी कार्रवाई कई वेंदी। कैदियुनि खे मयारी खाधो फ़राहम कयो वञे, सफ़ाई जो ख़ासि ख़्यालु रखियो वञे। सदर आसिफ अली ज़रदारी ऐं चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जे नज़रिए तहत जेल सुधारनि ते कमु जारी आहे। मंशियात फ़रोशनि जी सहूलियतकारी जे इल्ज़ाम हेठि दादू ज़िले जा 3 SHO ऐं CIA इंचार्ज मुअतल DIG एस्टेब्लिशमेंट कार्रवाई कंदे पुलिस ऑफिसरनि खे ॿी कंपनी हवाले करे छॾियो। मुअतल थियलनि में CIA इंचार्ज दादू सज्जाद जमाली, SHO जोही मोहसिन जमाली, SHO वाही पांदी मुश्ताक आलमानी, SHO टंडो रहीम खान बकर खान रोंदरानी शामिल। पुलिस ज़रियनि जो चवणु आहे त मुअतल थियल पुलिस ऑफिसर खीरथर जबलनि जे रस्ते ज़रिए बलोचिस्तान खां दादू में मंशियात स्मगलिंग में मुलविस आहिनि। उस्ता मोहम्मद बरसा चांडिया बिरादरी जे बिंदुरनि में झेड़े दौरान 3 ॼणा क़त्ल। चांडिया बिरादरी जे बिंदुरनि में पुराणे तकरार त झेड़ो थी पियो। फायरिंग में शिराज अली चांडियो, सरफराज चांडियो, अलीगुल चांडियो मारिजी विया। इतला ते पुलिस पहुची मक़तूलनि जा लाश पोस्टमार्टम लाइ इस्पताल मुंतक़िल करे छॾिया। पुलिस जो चवणु आहे त वाक़ियो ॿिन्ही धुरनि में पुराणी दुश्मनी तां पेश आयो आहे। वधीक जांच कई पई वञे। ऐं बबलू वेझो तुनिया ऐं मलिक बिरादरी जे बिंदुरनि में झेड़े दौरान हिकु ॼणो क़त्ल। ॻोठ अलहदाद तुनियो में पैसनि जी ॻाल्हि तां तुनिया ऐं मलिक बिरादरी जे बिंदुरनि में झेड़ो थी पियो। लठू ऐं स्रोटा लॻण सबबि हिकु ॼणो ज़ख़्मी लाड़काने जे इस्पताल में दम ॾिनो। पुलिस वारसनि जी फ़रियाद ते हिकु जवाबदार फरमान तुनियो खे गिरफ़्तार करे वरितो। पुलिस जो चवणु आहे त केस में घुर्बल वधीक जवाबदारनि जी गिरफ़्तारीअ लाइ छापा हया पिया वञनि।